आजा हाँ दे खबर खैर है तू बुधा कितने कम दे हाँ कम दे देव बियो खैर लगो पिया हाँ पलेस्तर हले पियो सही है घणो पियो है बस अॻी दीवार थी वेली हाँ तो मुझो खर्चो तो चयो कल 2000 रुपए जो हेलो मुझो 2000 रुपया खर्चो चयो मूं तोखे हेलो पोइ मुझो ॿाहिरीं दीवार थी वई या अंदरी दीवार थींदी ॿाहिरि थी वियो ॿाहिरीं थी वियो अंदरी थींदी वो अंदरो कंदा अंदरियूं करे पोइ मुंहिंजो इन सीढ़ी खे कनि सही है पोइ 2000 जो मूं तोखे चयो न हेलो मुझो मूं तोखे 2000 जो चयो न हेलो कोई सीढ़ी खे कचो कनि भले हाँ सीढ़ी के भले कच्चो कन पोइ वरी इहो पक्को दीवार कन हा पोइ ॿियो कहिड़ो कमु कंदा पोइ ॿाहिरियों थलो ठाहिनि न हाँ सही है तो छा कयो 2000 रुपया हेलो मुंहिंजो 2000 जो जुगाड़ कई न हेलो पोइ ॿाहिरियों थलो 3 फुट में कनि हाँ उहो भले 3 फुट कन सही है 3 फुट कन पोइ कम जो तोखे ॿुधायां पियो इहो आवाज़ु फुल पियो अचे ऐं 2000 वारो आवाज़ु तोॾे कोन थो अचे छो हेलो मुंहिंजो कम वारो आवाज़ु तोॾे अचे पियो 2000 वारो आवाज़ु कोन थो अचे हिते छा कंपनी बंदि थी वई छा हेलो अड़े 2000 रुपये वारो आवाज़ु कोन थो अचे हेलो थले खे कचो कनि कीअं कनि हाँ थले के कच्चो पहिरीं कन पोइ वरी पक्को कन हा पहिरीं कच्चो कन पोइ पक्को कन अच्छा हाँ पोइ 2000 रुपये छा मोकिलींदो छा हेलो यार हिते सिंगल वञे न लिया हेलो 5000 रुपया मुंहिंजो करे ॾे जुगाड़ भला हेलो अयो ही आयो आहे मंगसी कहिड़ो वो 50000 रुपया रहियल कोन आहे वो जेको 50 रहियल आहे हा उहो खणी आयो आहे हीअ किथे पुॼाए खणी आयो आहे हा खणी आयो हा पोइ इहो पुॼा भले इते आवाज़ फुल पियो अचे सिंगल फुल पिया अचनि हेलो अरे इते सिंगल फुल पिया अचनि हा इहे पुॼनि 50,000 पुॼा ओ कोन है 50000 मूं त मेरी ड्रामो कयो ऐं हिते ॾिस आवाज़ु कीअं पियो अचे वञ वाक्य क़यामत अची वई पियो